बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल ग़ैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुअमिनुल मुहैमिन अल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर अल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्दि व हुवल अज़ीज़ुल हकीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल हाज़िरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्ना रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। है मेरा मिठड़ा मन तू असा जाड़ सियाल ओ तो लड़ाई लजपाल हाजी मेरा सोना मन तू असा जाड़ सियाल है मेरा मिठड़ा मन तू असा जाड़ सियाल हेरे हाल में कि अचनो थई अज बि जमायत थोलर नो थई अज बि जमायत थोलर नो थई ओ साल करीब आई साल हाजी मेरा मिठड़ा वन तू असा चार सिहाल सुभान अल्लाह चो सफर महीने में काजे सफर की अल्लाह साईं काजे अमरू की अल्लाह साईं काजे अमरू की ओ कुदरत किया विधो काल हाजी मेरा मिठड़ा वन तू असा चार सिहाल सुभान अल्लाह जो दाद दियो सुभान अल्लाह
रोज़ शरीफ में आहिन बमज़ारू हली ज़िक्र जूं साईं कंदे हैं तवारू रोज़ शरीफ में आहिन बमज़ारू हली ज़िक्र जूं साईं कंदे हैं तवारू ओ तल सही क्या कई विसाल हाजी मीरा मिठड़ा वन तू असा चाल सिया हाल पिए भाव सा मिलण जो शौक़ थी अदा ओत तो हो किया वञण जो शौक़ थी अदा ओत तो हो किया वञण जो शौक़ थी ओ कलम था यही गाल हाजी मीरा मिठड़ा वन तू असा चाल सिया हाल कायम कायम दरगाह तई सुभान अल्लाह जो कायम कायम दरगाह तई हबीब खुदा जी निगाह तई हबीब खुदा जी निगाह तई रात तई सुल जलाल हाजी मीरा मिठड़ा वन तू हसा चाड़ सिया हाल है मीरा सुना वन तू हसा चाड़ सिया हाल सिद्धी को सदाई तुझो रहो तुझे दुहासा मदीने वयो तुझे दुहासा मदीने वयो कार्य तुह चौकवालू हाजी मीरा मिठड़ा वन तू हसा चाड़ सिया हाल अल्लाह अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है जेड़ा मानू तेरी महफिल मजेदार ईद आला ईद थी वई जेड़ा मानू तेरी महफिल मजेदार ईद आला ईद थी वई आयो सोनो नबी ते सरदार ईद आला ईद थी वई जाथे महफिले नात थींदिया उतड़े हबीब जी ज़ात इंदिया जाथे महफिले नात थींदिया उतड़े हबीब जी ज़ात इंदिया थी विदा मिड़न जा बेड़ा पार ईद आला ईद थी वई शहर मदीने मां घोट अचियो रहमत जो लोढ़ाइन ते मीह वसियो शहर मदीने मां घोट पुजियो रहमत जो कंडियारे में मीह वसियो आका करम करे छजा बे मिसाल ईद आला ईद थी वई जेड़ा मानू तेरी महफिल मजेदार ईद आला ईद थी वई सुभान अल्लाह। उम्मत जी आका सार लहे थो एक न हज़ारे बार लहे थो उम्मत जी आका सार लहे थो
एक न हज़ारे बार ले तो सयाली मुर्तज़ा बस कया तो यार प्रिय जी पचार ईद आला ईद थी वई जड़ा मानो तेड़ी महफिल मजेदार ईद आला ईद थी वई रहमत जाती व्यावसकारा बख्श जीवीदा सी अज सारा रहमत जाती व्यावसकारा बख्श जीवीदा सी अज सारा थी विदा मिड़न जा बेड़ा पार ईद आला ईद थी वई जड़ा मानो तेड़ी महफिल मजेदार ईद आला ईद थी वई है जानी जुमन जो यार यकीना मिलियो असांखे एड़ो अमीना जानी जुमन जो यार यकीना मिलियो असांखे एड़ो अमीना भले जाचे ॾिसो सजो संसार ईद आला ईद थी वई जड़ा मानो तेड़ी महफिल मजेदार ईद आला ईद थी वई आयो सुनो नबी हिते सरदार ईद आला ईद थी वई जज़ाकल्लाह अल्लाह खुश रखे अल्हम्दुलिल्लाह भेटाई सरकार रहमतुल्लाह अलैह खां वाई पढ़ंदड़ फ़कीर यानी असांजे पिरनि जे पार खां जे फरमाया समर जनीन साण होत हिमायती तन जो करे शेब छपर में पो पुनल इंद में पाण पोए थींद में रूह रिहान लहज़े मंझ लतीफ़ चई न कर ढोल ढिलो नातो निमानी तो फिकिर नाहे हिन कमीनी जो बियो बिलो आऊं त नाव निलो वठियो वेठी आया त उन शहनशाह दरबार खां पढ़ंदड़ फ़कीर वाई वारा अल्हम्दुलिल्लाह अवां असांजे साम्हूं आहिनि हिन वक़्तु नाज़ शरीफ़ मयसर फ़कीर सदाई तव्हांखे सुबुह जो ॿुधाईंदो आहे ॿ मिसरा फ़कीर मयसर ॿुधाईंदो सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमुना सल्ले अला मुहम्मद सूहा भरियो मुझो सजण अल्लाह सूहा भरियो वा मुझो सजण हिते यार हुस्न जी हद थी भई चंद्र जो छा हे चिमकणो अल्लाह चंद्र जो छा हे चिमकणो हिते यार हुस्न जी हद थी भई सूहा भरियो वा मुझो सजणो अल्लाह सूहा भरियो वा मुझो सजणो हिते यार हुस्न जी हद थी भई सूहा भरियो रब जा मथ से राज ॾिसो अजब भरिया अंदाज ॾिसो रब जा मथ से राज ॾिसो अजब भरे अंदाज ॾिसो नाज़म जावरे नेण खणण अल्लाह ना
आज़म झाओ ते नेण खणणो हिते यार हुस्न जी हद थी भई सूंह भरियो आ मुंहिंजो सजणो अल्लाह सूंह भरियो वा मुंहिंजो सजणो हिते यार हुस्न जी हद थी भई सूंह भरियो दुनिया ई रोशन थी पे रात जो सुई बिल भी थी पे दुनिया ई रोशन थी पे रात जो सुई बिल भी थी पे रात जो सुई बिल भी थी पे वावा मिठल जो मुर्कण अल्लाह वावा मिठल जो मुर्कण हिते यार हुस्न जी हद थी वई सूंह भरियो हयातुल नबी मां हुजूर चमा नूरों वाला नूर चमा रूबरू रब साणो मिलणो जंहिंजो रूबरू रब साणो मिलणो हिते यार हुस्न जी हद थी भई सूंह भरियो फकीर साबिर मिसरो बस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हो चाले तो चंडी चोह तोखे छा न मिलियो आ अल्लाह जो महबूब सखी जान मिलियो आ चाले तो चंडी चोह तोखे छा न मिलियो आ अल्लाह जो महबूब सखी जान मिलियो आ ओ पंजतन जी गुलामीअ में हुजण गार तना है तारीफ बुद्धि डूल कढण कार तना है पंजतन जी गुलामीअ में हुजण गार तना है तारीफ बुद्धि डूल कढण कार तना है दस कंहिंजे मुहाबे में ही कुरान मिलियो आ अल्लाह जो महबूब सखी जान मिलियो आ ही गुलाम नबी तन जे तुफे ले में तरे थो महे सर के दुआऊं बि सारो मुल्क करे थो ही गुलाम नबी तन जे तुफे ले में तरे थो महे सर के दुआऊं बि सारो मुल्क करे थो जंहिं वक्त जही साही मद खान मिलियो आ अल्लाह जो महबूब सखी जान मिलियो आ छा लए तो चंडी चोह तोखे छा न मिलियो आ अल्लाह जो महबूब सखी जान मिलियो आ हथ मथे करे चओ अन्य हथ मथे अदा स्टेज वारा बई हथ मथे अदा इश्क जी झलकी हुई या न हुई हथ मथे हथ मथे हथ मथे या दिल गा या केर गालाईंदी आ केर गालाईंदो आ दिल या बेवसा इन ते हुकूमत कंजी न हलंदी आ ये अंदर मां उधमा जद उतंदा हन टांडन ते सुमंदा हन पर जंदा या रसूल अल्लाह गोलन जा पहरा हलंदा हन आंसू गैस जा शोला हलंदा हन मथा बम हलंदा हन तीर जिस्म जे हर रग रग में खुपियल होंदा हन पर पो भी चंदो लब्बे के या रसूल वाकया है भी कुछ इन खां कुछ आहे छा त हिन तंजीम जे यूनिट जे लाइ जेका साईं जन मेहनत कई आ
मरकज़ी हिसाब सां पोइ हर इलाइक़े में साईं जन यूनिट खोलिया अल फुकरा जे नाले सां। उन जे लाइ मां 5 मिंट जे रिपोर्ट पेश करण जे लाइ मां दावत ॾींदुमि। अधु मंज़ूर हाली पोटो पाण अचनि ऐं अल फुकरा यूनिट जी पाण रिपोर्ट पेश कंदा। फकीर कादर बख्श हाले पोटो, फकीर कादर बख्श हाले पोटो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम मुझा मुर्शिद करीम मुरब्बी पीर तरीक़त रहबरी शरीयत हज़रत क़िबला साईं शहाबुद्दीन अल मारूफ जानी बाबा साईं फ़कीर अली मुर्तज़ा लोढ़ाई ऐं स्टेज ते ॿिया वेठल मुअज़्ज़िज़ ऐं मुंहिंजे साईं मीर जा फ़कीरो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। साईं जो 25 सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे, उन जो सभिनी खे मुबारकूं हुजनि। अल्लाह जा लख एहसान। कल्ह जेका पोज़ीशन हुई ॾिठोसीं पे त सोचियोसीं पे त शायदि 8 बजे ताईं बि कोन वेही सघिबो, पर आशिक़नि ते का करम जी नज़र आहे। सुभान अल्लाह, सब जो सुभान अल्लाह। अल्लाह जे वलीअ जे आस्थाननि ते करम जी नज़र आहे। 8 बजे ताईं 9 बजे ताईं अञा थधी हीर हले पई। साईं अली मुर्तज़ा जिन जो सुबुह जो 8:30 बजे ताईं दुआ अदा थींदी, ख़त्म थींदो ऐं जमा कराए छॾियो। हेॾा 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 जेको बि ॻाल्हियूं हुयूं, हालत बेड़ी हुई। कल्ह इश्क जो इम्तिहान हो फ़क़ीरनि जे। असां त भॼी वियासीं, ॻाल्हि कबी सिधी। ऐं धमा हलियो वियुसि, कोन पचाए सघियासीं। जिन पंहिंजो मचायो वेठा हुआ। अल्हम्दुलिल्लाह साईं जो हुकुम थियो आहे त जमाअतुल फ़ुक़रा जे हवाले सां 2 मिंट ॻाल्हाईंदसि, टाइम जो शार्ट आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं अली मुर्तज़ा अॼु खां 10-15 साल अॻे वेहंदा हुआसीं पुराणी थलीअ ते, त मिठा को अहिड़ो सिलसिलो हुजे जेको दौरे जदीद जे हवाले सां नौजवाननि में शऊर विझे फ़क़ीरीअ जो। छो जो सोशल मीडिया जो, कंप्यूटर जो, डिजिटलाइजिंग दौर अची वियो आहे। हाणे उहो दौर मीडिया जे स्टाइल में तब्दील थींदो पियो वञे। छो न को अहिड़ो प्लेटफॉर्म वठिजे जंहिंमें असां नौजवाननि खे हिन फ़क़ीराने फ़लसफ़े जी तरग़ीब ॾे वेझो करियूं। आस्ते आस्ते इहे ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं, कॾहिं इस्लामाबाद में, कॾहिं कराची में, कॾहिं दरगाह ते, कॾहिं हैदराबाद में, कॾहिं जामशोरे में, कॾहिं किथे कॾहिं किथे। अल्हम्दुलिल्लाह अॼु खां 5-6 साल अॻे बाक़ाइदा जमाअतुल फ़ुक़रा जो बुनियाद पियो, हिकिड़ो यूनिट खुलियो मरकज़ी, ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह 20 खां मथे यूनिट खुली चुका आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे 20 यूनिट जेके आहिनि उहे एक्टिव आहिनि ऐं पंहिंजे तबलीग जो कमु। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि यूनिटनि में मूं नोट कयो आहे त सभु नौजवान आहिनि। पोड़ो आहियां त आऊं आहियां, बाक़ी सभु नौजवान आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं उहो नौजवाननि खे जेको जज़्बो आहे उहो अॼु तव्हांखे इन मां नज़र ईंदो त जेके बि इंतिज़ामिया में छोकिरा आहिनि या वीचारा जेके फ़क़ीर कमु कनि पिया, इहे सभु जमाअतुल फ़ुक़रा जा उहे नौजवान आहिनि जेके के गाॾियूं बीठा रोकीनि, के पार्किंग में बीठा आहिनि, के पाणी बीठा पियारीनि, के स्टेज बीठा संभालीनि, के लाइटिंग जो कमु बीठा कनि, के नंगर जे हंधि बीठा आहिनि पर लॻा पिया आहिनि। ॿियनि फ़क़ीरनि खे इहो आहे त बाबा तव्हां वेही प्रोग्राम ॿुधो। इहो आहे जमाअतुल फ़ुक़रा जो असुल पैगाम त बाबा पाण पतो ॾियो, ॿिए खे सुकून ॾियो। सुभान अल्लाह। पाण खे तकलीफ़ ॾेई ॿिए खे सहूलियत ॾियो। पाण खे जेका बि तव्हांखे अज़ियत खणणी आहे, निंड फिटाइणी आहे, पर ॿिए जे लाइ सहल पैदा करियो। इहो हिकिड़ो जामिया पैगाम आहे जमाअतुल फ़ुक़रा जो। इहो जामिया पैगाम आहे जेको मुंहिंजे मदीने वारे साईं जो, साईं वदन फरमायो पे त अल्लाह जे अवाम ते एहसान करियो। अल्लाह से फरमाए थो अगरि तो मुझे कंहिं बंदे ते एहसान कयो ॼण तो मूं रब ते एहसान कयो। जमाअतुल फ़ुक़रा जो इहो पहिरियों नुक़्तो इहो ई आहे त सभिनी सां मोहबत करे सभिनी खे पंहिंजो करियो, सभिनी ते एहसान करियो। मोहबत वॾो एहसान आहे, खिलण वॾो एहसान आहे, मदद करण वॾो एहसान आहे, प्यार सां ॻाल्हाइण वॾो एहसान आहे। इहो असांजी जमाअतुल फ़ुक़रा जो अल्हम्दुलिल्लाह। अॼु
वरी साईं जन जमातुल फुकरा जी दस्तार मुबारक अगे थी हुई हिकिड़ी, पर उन टोपीअ जो कुछ धागन जो मसलो इशू हो जंहिंखे वरी उनखे कैंसिल करे वरी साईं जन नई हुनजी हिकिड़ी तरगीब ठही आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं मिठड़न मुर्शिदन करीमन जमातुल फुकरा जी उहा टोपी साईं सरपरस्ती आला जमातुल फुकरा खे अॼु उहा पाराई ऐं उमेद था करियूं त हाणे इहा टोपी असांजे हिन जमायत जी हिन सिलसिले जी निशानी हूंदी ऐं सभई इहा टोपी उमेद त पाईंदा, छो जो हर कंहिंजी पंहिंजी निशानी आहे। असांजी बि चऊं था त किथे परे इहा टोपी नज़र अचे त चई विझंदासीं त ओ जो साईं लोढ़ाई फ़क़ीरनि जो जमायत इहो पियो वञे। उमेद त असां सभई जंहिंजो जेतिरी पोज़ीशन आहे हक़ीक़त में कहण त ईअं खपे जेके साहिब हैसियत आहिनि उहे वठी 12 वारे जे निस्बत सां 12 टोपियूं 11 वारे जे 11 टोपियूं ग़रीबनि जे मथनि ते ओठाईंदा त सवाब बि थींदो। इहो वॾो सवाब आहे, अजुर आहे। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे, अलाह साईं आबाद कंदो। सुभान अल्लाह। पार मुल्क दे उस्ताद महेसर थी गुज़रियो आहे असांजे पार उस्ताद हाजी मोहम्मद सफ़र तगर नातन ठाहिण ॻाइण जो माहिर उस्ताद तगर जी मनक़बत जीलानी जान जे बारे में जंहिंजा मुरीद आहियो साईं लोढ़ाईअ जा फ़क़ीर 11 पे विरहाईंदा आहियो 12 पे विरहाईंदा आहियो। हाय पीर लखे ॿिया हुजनि उॾामंदा बि अचनि, पीर लखे ॿिया हुजनि यार भले उॾामंदा अचनि, काॾे उन्हनि जो आशान केॾे जिलानिया जान यार केॾे हिननि जो आशान काॾे जिलानी जान, पीर लखे ॿिया हुजनि उॾामंदा बि अचनि, पीर लखे ॿिया हुजनि भले उॾामंदा अचनि, काॾे उन्हनि जो आशान केॾे जिलानी जान, केॾे हिननि जो आशान काॾे जिलानी जान। वो मुझे मुर्शिद जा मुरीद ये हर महीने कनी ईद, मुझे मुर्शिद जा मुरीद पर मुर्शिद कजेड़ो कामिल कजे, मुर्शिद कजे पर हेड़ो कामिल कजे, हुजे दस्तगीर जहिड़ो दलेर जेको चोरनि मां वलीअ बनाए कमाल कंदो केर। मुंहिंजे मुर्शिद करीम सां जेके वेरी विझनि वेर, पोइ मुंडियूं तन मर्दूदनि जूं कजनि कपे ढेर, जंहिंजो नबी आहे नानू शेर पियो तारींदुमि तगर चवे। वो मुझे मुर्शिद जा मुरीद यो हर महीने कनी ईद, हिननि जन्नत कया खरीद नथा मञनि के यज़ीद, हिननि जन्नत कया खरीद को नथा मञनि के यज़ीद, उहे 11 खाईंदा कोन ईंदो जिलानी जान, उहे 12 खाईंदा कोन ईंदो जिलानी जान, उहे 11 खाईंदा कोन तईंदो जिलानी जान, पीर लखे ॿिया हुजनि वही उॾामंदा बि अचनि, काॾे उन्हनि जो आशान केॾे जिलानी जान। पर दिलियूं दस्तगीर खे अदायत जेको सवाली सॾु करे, हकलमी हाशिम शाह चवे वहलो पीर वरे, दौड़े हूंदो पंध परे त बि कंदो माड़े हिननि हेड़नि मुरीदनि ते। वो वठियो दिलबर जी आदाम हाजी सफ़र पियो आसाम, वठियो दिलबर जी आदाम क़बूल बिस्मिल्लाह, वठियो दिलबर जी आदाम हाजी सफ़र पियो आसाम, वठियो दिलबर जी आदाम हाजी सफ़र पियो आसाम, वठी मिठो मिठो नाम करे तो शुक्र सुबह शाम, वठी मिठो मिठो नाम करे तो शुक्र सुबह शाम, तगर तन जो आसना खान है जिलानी जान, तगर तन जो आसना खान है जिलानी जान, मुझा मुर्शिद मिठा मोर तो तन सिर घर कया घोर, मुझा मुर्शिद मिठा मोर तो तन सिर घर कया घोर, असांजी पारत थई पीर दुनिया जा दस्तगीर, ओए असांजी पारत थई पीर दुनिया जा दस्तगीर। अदा वॾे लोढ़े खां फ़क़ीर अकरम जो पुट गुम थी वियो आहे, उन जा घर वारा ॿार परेशान आहिनि,
जिते भी वो छोकरो होजे वडो लोड़ो वना सगिन वारे लोड़े का फकीर अकरम जो पुत्र तो गुम थी वियो आहे जिते भी हुजे या स्टेज ते अचे या पंहिंजे